इन हफ़्ते जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराजन पंहिंजी मिठी वाणी में चवंता, इच्छ पुन्नी सरधा सब पूरी, 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 रव रहया सदसंग हजूरी, रव रहया संग संग हजूरी, रव रहया सदसंग हजूरी। रव रहया सदसंग हजूरी। ये या ना भाई, चौ हरे राम। गुरु अर्जन देव महाराज जन सुंदर वचन, ॾाढो सुंदर ज्ञान ऐं ॾाढी सुंदर पंक्ति सतगुरु चवंता कि भक्त जी हर एक इच्छा, जेके भक्त श्रद्धा रखन था, पूर्ण श्रद्धा, अधूरी न पूरी श्रद्धा, जेके भक्ति मार्ग में हलन था, प्रभु सां प्रेम कन था, उन्हनि जी हर एक इच्छा पूरी थींदी आहे। इच्छ पुन्नी, श्रद्धा हुजे बस। श्रद्धा भी या इहो अर्थ भी समझी सघूं था कि उन्हनि जी श्रद्धा भी क़बूल थींदी आहे, पूर्ण थींदी आहे। जेके सदाई प्रभु जे चरणन जो सहारो खणंदा आहिनि। रव रहया सदसंग हजूरी। ॿी पंक्ति में सतगुरु चवंता कि वो सदा महसूस कंदा आहिनि कि प्रभु मूंसां अंग संग सहाई आहिनि, हमेशा मूंसां गॾु आहिनि, मूंखे ॾिसी रहिया आहिनि, मूं ते कृपा करे रहिया आहिनि, मुंहिंजी रक्षा करे रहिया आहिनि। चओ राम। सभु इच्छाऊं पूरी थींदियूं आहिनि, हिन जो अर्थ इहो न आहे कि जेको भक्ति मार्ग ते हलंदो पोइ जेकी इच्छा करे भॻवान सभु इच्छा पूरी कंदा वेंदा। इन जो ॾाढो सुंदर अर्थ संत चवनि था, अरे जेको भक्ति कंदो, जेको प्रभुअ सां प्रेम कंदो, प्रभुअ जे चरणनि जो सहारो खणंदो, भगवान हे इच्छा रूपी ॿिज ई हटाए छॾींदा। चओ हरे राम। पोइ हुनजे मन में कॾहिं कोई इच्छा प्रकट ई न थींदी, पैदा ई न थींदी। अहिड़ी कृपा कंदा आहिनि सतगुरु, अहिड़ी कृपा कंदा आहिनि भगवान कि इच्छा जी केरु चए, कोई तमन्ना केरु चए भाई, भीतर प्रकट ई न थींदी कि मूंखे हे खपे, मूंसां हे थिए, मूंखे हो बि मिले, हे बि मिले। न, इहे इच्छाउनि जो ई भगवान नाश करे छॾींदा आहिनि। चओ हरे राम। संत त चवनि था भाई, इच्छा हिकिड़ो ज़हर आहे। हर दुख जे पोइतों कारण इच्छा आहे। चओ राम। अगर असांजे तव्हांजे जीवन में कोई भी, चाहे छोटो चाहे वॾो, कोई अगर दुख भी आ तो उनजे पोइतों कारण छा आहे भाई? इच्छा है न। कुछ न कुछ पाइण जी इच्छा आहे, नथो मिले त दुख तो थिए। कोई मूंसां सुठो हले, इन स्वभाव जी इच्छा आहे, नथो हले त दुख तो थिए। पंहिंजे मन जी ॻाल्हि नथी थिए, भीतर इच्छा आहे, नथी थिए त पोइ दुख तो थिए। हर दुख जे पोइतों कारण इच्छा आहे। त इहो इच्छा ही प्रभु ख़त्म करे छॾींदा आहिनि। जेको प्रभु जे चरणनि जो सहारो खणे, जेको श्रद्धा रखे, पूर्ण श्रद्धा जरूरी आहे। चओ राम। ॾिसो भाई, भक्तनि जी भगवान इच्छा भी पूरी कई आहे। अगर भक्त कंहिं कोई अभिलाषा कई, इच्छा कई, फरीद साहब महाराज भक्ति कंदा, गुड़ खाइण जी इच्छा हूंदी, भगवान जे भजन में लगा, माता रखंदी तकिए जे हेठों, वियाणे जे हेठों गुड़, पर एक ॾींहुं माता न रखी सकी, काथे ॿाहिरि हुई, त भगवान उहो इच्छा भी पूरी कई। भगवान पूरो भंडार ही गुड़ सां भरे छॾियो। पर अहिड़ी कृपा कई भगवान कि पोइ कॾहिं जीवन में मिठे खाइण जी इच्छा न थी फरीद साहब खे। चओ हरे राम। फरीद साहब खे मिठो ॾाढो पसंदि हूंदो। असां जेकी कथा ॿुधी आहे, उन्हनि खे खूब पसंदि हुयो। हिकु ॾींहुं भगवान एॾो मिठो ॾिनो, एॾो मिठो ॾिनो, ऐं अहिड़ी कृपा कई, जॾहिं ख़बर पई, भरोसो आयो, विश्वास थियो, श्रद्धा पक्की थी कि भगवान ही ॾे थो, पोइ कॾहिं खाइण जी इच्छा न थी, त भगवान छा कयो? उहो इच्छा ही ख़त्म करे छॾी। चओ हरे राम। भीतर बस भक्त मन में इच्छा करे, अगर पवित्र हूंदी आहे त भगवान जरूर पूरी कंदा आहिनि। भलो हूंदो आहे उन में त भगवान जरूर पूरी कंदा आहिनि। ऐं भलो न आहे त भगवान पंहिंजे भक्त खे कॾहिं कष्ट न ॾींदा आहिनि।
दुख न ॾींदा आहिनि भाई। चओ हरे राम। इच्छा बि त करण कंहिंखे अचे न। असां इच्छा कंदासीं भॻवान मुंहिंजो हे कमु ठही वञे, मुंहिंजो हो कमु ठही वञे। ऐं भक्तनि ॾिसो केॾी प्यारी इच्छा कई आहे। भक्त प्रहलाद जी महाराज हुया त उन्हनि बचपन खां भक्ति कई त उन्हनि जे नगर में ॿियो कोई भक्ति न कंदो। छो जो उन्हनि जा जेके पिता हुया हिरण्यकश्यप, उहे ॾाढा क्रोधी स्वभाव, उन्हनि पंहिंजी भक्ति कराई, भगवान जी भक्ति न कराई। पर प्रहलाद महाराज सम्झंदा हुया कि सत त भगवान जी ही भक्ति आहे, पाण कंदा हुया। मन में इच्छा हुई कि जेकर जेकी भक्ति मां तो कयां सभु कनि, सभु उहे ई भक्ति कनि, प्रभु जे नाम में रंगजी वञनि, प्रभु जे चरणनि जो सहारो खणनि। इहा ई इच्छा हुई प्रहलाद महाराज जी। ऐं भगवान इहा इच्छा बि पूरी कई। धीरे 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 सभु भक्ति में लॻी विया। चवंदा आहिनि हिकु बार प्रहलाद महाराज पंहिंजे गुरुकुल स्कूल में, पाठशाला में पढ़ाई पिया कनि त जेके उन्हनि जा गुरु जी हुया संडा मर्क, उहे उन्हनि खे पढ़ाइनि पिया। पढ़ाईंदे पढ़ाईंदे उन्हनि चयो कि भाई हे भगवान कुछ कोन्हे, भजन वजन न कयो। प्रहलाद महाराज खे चयो, पर प्रहलाद महाराज जी त भक्ति ॾाढी, उन्हनि जी श्रद्धा पूरी हुई। उन्हनि उते ई भजन शुरू करे छॾियो, उते ई कीर्तन शुरू कयूं। चओ हरे राम। उते धुनी लॻाइण लॻा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, प्रेम सां ॻाइण लॻा हरि बोल हरि बोल। त गुरु जी उन्हनि खे रोकनि पिया कि भैया तोखे छा आहे, पर तुंहिंजो पीउ अगरि ईंदो हिरण्यकश्यप त असांखे मारे छॾींदो। पाण त कनि पिया प्रहलाद महाराज, जेके गॾु पाठी हुया, जेके गॾु पढ़नि पिया, उन्हनि खां बि कराइण लॻा, भाई तव्हां बि ॻायो। त सभु ॻाइण लॻा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। हाणे त गुरु जी अञा घबराइजी विया। चओ हरे राम। छो जो उन्हनि खे इहो सभु पढ़ाइणो न हुयो, उन्हनि खे त इहो ई पढ़ाइणो हुयो कि तव्हांजो भगवान जेको आहे, भगवान जेको आहे उहो हिरण्यकश्यप आहे। घबराइजी विया त उन्हनि शिकायत कई कि साईं ॾिसो असां त ध्यानु ॾियूं था, पर तव्हांजो जेको पुटु आहे उहो ध्यानु नथो ॾे, उहो ॿियनि खे बि तो भगवान जे नाम सां जोड़े छॾे। ॾाढो गुस्सो आयो हिरण्यकश्यप खे, ॾाढो क्रोध आयो। ॿ चारि सैनिक मोकिलियईं पंहिंजा कि वञो इहो कीर्तन बंदि करायो ऐं प्रहलाद खे वठी अचो। त सैनिक विया ॾाढे गुस्से में कि भैया असांखे आज्ञा आहे, उनखे वठी अचिणो आहे। जीअं अंदरि विया ॾिठो एॾो बढ़िया वातावरण आहे, उते कीर्तन थो हले, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। वो भाला खणी आया हुया, वो भाला खणी करे ई नचण लॻा कीर्तन में। चओ हरे राम। भक्त एॾे भाव सां कीर्तन पिया कनि प्रहलाद महाराज कि जेके उन्हनि खे मारण आया, पकड़ण आया, बंदि कराइण आया, उहे बि शामिल थी विया कीर्तन में। चओ राम। हिरण्यकश्यप चयो भैया कीर्तन बंदि न कंदो, सभिनीनि खे मारे छॾींदुमि। त जेके नंढा नंढा ॿार हुया, उन्हनि जा माता पिता डुकंदा डुकंदा विया कि घटि में घटि पंहिंजे ॿारनि खे वठी अचूं भाई, ईअं न कीर्तन जे चक्कर में असांजा ॿार हली वञनि। डुक पाए विया, उहे बि बंदि कराइण विया कीर्तन। पर उते अहिड़ो वातावरण हुयो, ॾिठो प्रहलाद महाराज हेॾी प्रेम सां कीर्तन था कनि त उहे ॿियनि ॿारनि जा जेके माता पिता हुया उहे बि शामिल थी विया। चओ हरे राम। उहे बि कीर्तन करण लॻा। सोचो कहिड़ो नज़ारो हूंदो भाई। चओ राम। कहिड़ो नज़ारो हूंदो। जेको अचे रोकण जे लाइ सभु कीर्तन में शामिल थियनि, सभु भक्ति में शामिल थी वञनि, सभु मौज कनि। मंत्री भी आया तो उहे भी शामिल थी विया। अरे एतिरो तक कि जंहिं गुरु जी शिकायत कई, धीरे धीरे उहे भी कीर्तन में शामिल थियण लगा। छो जो सच्चाई तो उन्हनि खे भी ख़बर हुई। हे तो भव हुयो हिरण्यकश्यप जो, उहे भी कीर्तन करण लगा। आखिर न रही सघियो, हिरण्यकश्यप पाण आयो। चओ हरे राम। पाण आयो, ॾाढो क्रोध कई प्रहलाद महाराज ते। ॾाढो क्रोध करे कीर्तन बंदि कराए उन्हनि खे वठी आयो। वठी आयो पोइ त ॾाढी कठिन कठिन उन्हनि खे सजा ॾिनई। हिकु बार त मथो खाई खां उन्हनि खे फिटी कयो। प्रहलाद महाराज भगवान जे ई चरणनि जो सहारो खयो। उन्हनि खे भव न हुयो भाई, भव त बिल्कुल भी न हुयो। छो जो भरोसो प्रभु जे चरणनि जो हुयो। प्रार्थना कई त भगवान पहिरों ई हेठि बीठा हुया गोद में पकड़ण जे लाइ। अञा उहे हेठि उन्हनि खे फिटी न कयो अथऊं, भगवान पहिरों ई बीठा आहिनि हेठि, इंतजार था कनि मुंहिंजो भक्त अचण वारो आहे। चओ राम।
सब इच्छाऊं भगवान पूरी कई प्रहलाद महाराज जी। छो जो उन्होंने इच्छा ॾाढी पवित्र रखी कि सब कीर्तन कन, सब भजन कन, सब नाम जे रंग में रंगजी वञनि। पोइ त अहिड़ो ज़मानो अची वियो कि प्रहलाद महाराज जे नगर में सब कीर्तन कंदा हुया उनजे पिता खे छॾे करे। चओ हरे राम। सब जंहिं कॾहिं जीवन में भक्ति न कई उहे बि भक्ति करण लगा, सब भजन करण लगा। खूब आनंद में वातावरण थी वियो भाई। चओ राम। त इते भी गुरु अर्जन देव महाराजन इहो ई सम्झाइनि था कि अगर कंहिंखे पूर्ण श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, तो उनजी सब इच्छाऊं पूरी थींदियूं आहिनि ऐं उहो महसूस करे कि सदा उहो परमात्मा भगवान राधा कृष्ण सतगुरु मूंसां अंग संग सहाय आहिनि। चओ राम। भक्तन भी इच्छा रखी आहे, सेवकन भी इच्छा कई आहे। हिकिड़ो त सतगुरनि वटि सेवा करण ईंदो जंहिंजो नालो हुयो भाई आदम। वो भजन कंदो, सेवा कंदो, पति पत्नी कंदा, इन जे लाइ कि असांखे पुट थिए। चओ हरे राम। पुट थिए। इच्छा हूंदी कि कॾहिं गुरु राजी थींदा त घुरी वठंदासीं। चओ राम। शायद गुरु रामदास महाराजन हुया, उन्हनि जे समय जी घटना। भाई आदम अची सेवा कंदो पंहिंजी घरवारी सां, खूब सेवा कई ऐं इच्छा इहा ई हूंदी कि कॾहिं गुरु राजी थिया त पुट घुरंदासीं झोलीअ में कि असांखे पुट ॾियो, संतान ॾियो। सेवा कंदी कंदी कई साल गुजरी विया। सतगुरु हिकु ॾींहुं प्रसन्न थी विया, सेवा ते राजी थी विया। सॾु कयूं, चयूं भाई तव्हां ॿिन्हिनि जी ॾाढी पावन पवित्र सेवा आहे, असां तव्हांजी सेवा ते राजी थिया आहियूं, गुरु तव्हांखे छा खपे। इन ॾींहं जो इंतजार हुयो। घरवारी ख़ुशि थी वई कि हाणे मुंहिंजा पति घुरंदा। भाई आदम हथ जोड़े बीठा, नज़रूं हेठि करे चवनि था सतगुरु मूंखे कुझु न खपे। चओ हरे राम। घरवारी ॾिसी चई अरे इन जे लाइ त असां सेवा सां जुड़ियासीं, भक्ति सां जुड़ियासीं कि भाई केॾी सेवा ते राजी थी करे गुरु चवंदा गुरु तोखे छा खपे त झोली फैलाए पुट घुरंदासीं। हाणे एॾो बढ़िया भागन वारो ॾींहुं आयो आहे ऐं तव्हां चओ था कुझु न खपे। भाई आदम चयो न सतगुरु मूंखे कुझु न खपे। सतगुरनि खे लॻो मतां शर्म ईंदी हुजे भाई घुरण में, तॾहिं उन्हनि ॿीहर चयो कि अरे घुरी वठो भाई, घुरी वठो। मूंखे ख़बर आहे तव्हां हिकिड़ी कामना सां ई भक्ति कंदा हुआ, सेवा कंदा हुआ। घुरी वठो, जेकी इच्छा अथव घुरी वठो, तव्हांखे परमात्मा ज़रूरु ॾींदो। घुरो भाई घुरो। भाई आदम ॾाढे प्रेम सां चवण लॻो हा सतगुरु, हिकिड़ी इच्छा रखी करे ई भजन कंदा हुआसीं, भक्ति कंदा हुआसीं, तव्हांजी चरणनि जी सेवा कंदा हुआसीं, पर तव्हांजे चरणनि जी सेवा जो इहो प्रताप आहे कि हाणे उहा इच्छा ई ख़तम थी वई आहे, उहा तमन्ना ई ख़तम थी वई आहे। असांखे हाणे तव्हांजो प्रेम खपे बसि। तॾहिं सतगुरु ॾाढो प्रसन्न थिया, ॾाढो राजी थिया। उन्हनि चयो असांखे ख़बर आहे कि तव्हां पुट जी इच्छा सां भजन कंदा हुआ, सेवा कंदा हुआ, अॼु तव्हांखे मौक़ो मिलियो आहे पर तव्हां घुरो कोन था, पर असां तव्हांजी सेवा ते राजी थिया आहियूं। तॾहिं गुरु रामदास महाराजन अखियूं बंदि कयो, अखियूं बंदि करे ध्यानु कयो प्रभुअ जो ऐं चयो भाई आदम बराबरि तोखे इन जन्म में कोई संतान न लिखियल आहे। ध्यानु ॾिजो भाई, बराबरि तोखे इन जन्म में कोई संतान न लिखियल आहे, तोखे संतान न थींदी, पर तूं सेवा भाव एॾो रखियो आहे, तूं श्रद्धा रखी आहे, तूं भरोसो रखियो आहे, तूं प्रेम कयो आहे, त असां वटि चौथी संतान थियण वारी आहे। चओ हरे राम। गुरु रामदास महाराज जन चयो कि असां वटि जेकी संतान थींदी अॻिते हली, उहो पहिरियों ई असां तोखे था ॾियूं। चओ राम। जेकी संतान असां वटि ईंदी उहा असां वटि न ईंदी, हाणे तो वटि ईंदी भाई। तोखे बराबरि कोई संतान न लिखियल आहे। ऐं पुट थींदो, सतगुरनि सम्झायो, पुट थींदो भाई, ऐं हुनजो नालो रखजां तूं भगतू। चओ हरे राम। ताकि वो भक्ति करे। नालो रखजां भगतू, त वो भजन कंदो रहे, भक्ति कंदो रहे ऐं गुरु दर जी सेवा कंदो रहे। भाई आदम चरणनि ते प्रणाम कयो ऐं बराबरि ईअं ई थियो, बराबरि ईअं ई थियो। गुरु रामदास महाराजन जी कृपा सां कुछ साल पोइ उन्हनि खे हिकिड़ो पुट ॼायो ऐं उनजो नालो रखियऊं भगतू। त हर हिकु इच्छा पूरी कंदा आहिनि सतगुरु पंहिंजे सेवक जी।
बस असांजे भीतर भरोसो हुजे कि जेको भी थी रहियो आहे, जेको भी थी रहियो आहे, उन में मुंहिंजी भलाई आहे, उन में ही कृपा आहे प्रभु जी, उहो ई मुंहिंजे लाइ सभिनीनि खां सुठो आहे, तॾहिं भगवान कयो आहे। चओ राम। वरी भी मनन कजो साध संगत जी, तव्हांखे नया अर्थ मिलंदा, नयो भाव मिलंदो, प्रेम मिलंदो। इच्छ पुन्नी सरधा सब पूरी, इच्छ पुन्नी सरधा सब पूरी। रव रहया सदसंग हजूरी, रव रहया सदसंग हजूरी। बोलो गुरु नानक देव की, बाबा आनंद राम साहिब की